स्टेज पे आए। डॉक्टर शफीकुल्लाह वजीर साहब, अली आकाश साहब की गुजारिश आहे तो स्टेज ते अचे। मैडम यासीन जागीरानी साहबा की गुजारिश आहे तो वो भी स्टेज ते अचे। यास्मीन जागीरानी साहबा। मैडम पिर सैयद जेकॾहिं हिते मौजूद आहे तो उनखे भी गुजारिश आहे तो स्टेज ते अचे। मैडम थोड़े हुन पासे वेठी आहे, हुन हाल में वेठी आहे। असांजी ही वेक डबकोट खां बिरशा ताईं, जिनके मॉडरेट कंदी मिस पिर सैयद। अज असांजे ॿिए ॾींहुं ऐं पहिरें ॾींहुं खां वठी सॼो सेशन विजुअल डायरी ज़रिए लाइव हली रहियो आहे, जंहिंखे विजुअल डायरी जे पेज ते लाइव ॾिसी सघिजे थो। उसको मैंने फ़ोन पे बताया भी था। हाँ, पानी भी होना ज़रूरी है। मैडम पिर सैयद के गुजारिश आहे तो वो हाल 1 में अचे। हाँ, मैडम पिर सैयद के गुजारिश आहे तो वो स्टेज ते अचे। हाँ, हाँ ना, वो होस्ट नहीं, खैर उसने इतना हमें 5 मिनट ज़्यादा देने हैं। हाँ, अस्सलाम वालेकुम। पानी ले आए। हाँ, He on? अवल नाम अलहाजो, अवल नाम अलहाजो जो रींदड़ देह सारे, ॾई न पचारे मिणनिया मेहरबान घणो। दबकोट खां भिटछा ताईं जे सेशन में आऊं ऐं अव्हां जी मेज़बान पिर सैयद। सब खां पहिरियां ई आऊं सर अली इज़हार ऐं सर इज़हार सूमरो ऐं सर अली आकाश खे हिन ख़ूबसूरत लिटरेचर फेस्टिवल जी कॉन्ग्रेचुलेशन ॾियणु चाहियां थी ऐं मुबारकबाद ॾियणु चाहियां थी, जे पेंडेमिक जे हिन सिचुएशन में हेतिरो ख़ूबसूरत लिटरेचर फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कयो आहे। सर थैंक यू सो मच। अॼु असां मिठो दरिया बुक जो डिस्कशन कंदासीं। हिन सेशन में मिठो दरिया बुक जी लॉन्चिंग जेका आहे उहा कल थी चुकी आहे। अॼु असां उन ते सिंपल डिस्कशन कंदासीं। पहिरियां आऊं मिठो दरिया जे बारे में थोरो ब्रीफ इंट्रोडक्शन ॾींदसि। मिठो दरिया जे बारे में अगरि आऊं ॻाल्हायां त मिठो दरिया जेको आहे उनमें रूहानी फ़लसफ़ो बयानु थियल आहे। ह्यूमनिटेरियन ह्यूमन कंडीशन्स जे बारे में काफ़ी कुझु लिखियलु आहे। सिंध जे कल्चर, सिंध जी तहज़ीब जे बारे में काफ़ी कुझु लिखियलु आहे। मिठो दरिया में मुहबत जा लाज़वाल रंग विखरियल आहिनि। ऐं अगरि आऊं मिठो दरिया जे बारे में इहा ॻाल्हि करियां त हर पहलू खे कवर कयल आहे त इहा ॻाल्हि ग़लति न थींदी। ऐं मिठो दरिया बुक जो जेको आहे उहो पोइम पढ़णु चाहींदसि। पहिरीं इंग्लिश में पढ़णु चाहींदसि ऐं उनखां पोइ उनजी ट्रांसलेशन सिंधी में पढ़णु चाहींदसि। This way, that way, Mitho Darya is the only happening in Sindh, the only determining factor to cause flourish civilizations, the only enemy that you
seek your way through. The friend, the lover's river, it flutes the beloved. ऐं जी ट्रांसलेशन सिंधी में थियल आहे मिठो दरिया. सिंध में अकेलो करिश्मो आहे, इहो अकेलो ई फैसलाइतो अंसर आहे, जेको सभी तान जे वधण वीझण जो कारण बणियो. इहो अकेलो ई अहिड़ो वेरी आहे जंहिं मंझां अहीं पंहिंजो रस्तो माणियो था. आशिकनि जो दरिया जेको महबूब खे लोड़े थो. असां वटि मिठो दरिया बुक जा राइटर मौजूदु आहिनि सर सादिकुल्ला ख़ान वज़ीर साहब, जेके कस्टम्स जा डायरेक्टर आहिनि ऐं ही इज़ इंग्लिश पोइट एंड ही हैज़ रिटन 8 बुक्स इन इंग्लिश. ऐं सर वेलकम, सर आई वेलकम यू हेयर. असां वटि मैम यास्मीन जागीराणी मौजूदु आहे जेका टीचर आहे ऐं मल्टी लैंग्वेज पोइट आहे ऐं मैम शॉर्ट स्टोरी राइटर बि आहिनि ऐं मैम मिठो दरिया खे ॾाढो डीप में पढ़ियो आहे. मैम ख़ुशि आमदीद. ऐं असां वटि सर अली आकाश मौजूदु आहिनि, उहे के तारुफ़ जा मुहताज न आहिनि, नामियारा शाइर आहिनि, स्कॉलर आहिनि ऐं सर मुंहिंजा उस्ताद बि आहिनि. मूं सर खां काफ़ी कुझु सिखियो आहे ऐं सर खां सिखंदी रहंदसि. सर वेलकम. ऐं पहिरियों सवाल जेको आहे वो सर सादिकुल्ला ख़ान वज़ीर साहब खां करणु चाहींदसि. सर मैं आपसे ये पूछना चाहती हूँ कि आपके प्रीफेस में ये लिखा हुआ था कि जब आप भिक्षा पर गए तो आपके लिखने में एक रवानी आ गई थी, तो इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? आपका एक्सपीरियंस शेयर करें प्लीज़. Thank you, Pera. Today is 21st March, which is World Poetry Day. So it's a coincidence कि हम इस वक्त पोइट्री पे भी बात कर रहे हैं और linguistic diversity is basically the theme of the World Poetry Day. It is a great pleasure for me and it's an honor for me कि मेरी किताब मिठो दरिया जिसको मैंने conceive किया और यहाँ पे during my stay in Sindh I have been visiting a lot many places, तो वहाँ से कुछ inspirations मैंने draw की और इसका जो theme है जनरली वो स्पिरिचुअलिटी है, वो कल्चर एंड सिविलाइजेशन है, उसमें हिस्ट्री भी है, उसमें एक आफाकी लॉ का भी कॉन्सेप्ट है, ह्यूमन कंडीशन भी इसमें काफ़ी एक ग्लेयरिंग एरिया है जिस पे मैंने बात की है. व्हेन आई जस्ट कंप्लीटेड दैट बुक, तो वन ऑफ माय ड्रीम्स वाज रादर दैट इट शुड बी ट्रांसलेटेड इन सिंधी. I have a strange affinity for Sindhi language. इसके अंदर जो एक poetic इसकी जो connotation है और इसके अंदर जो एक rhythm है, एक inherent rhythm है, तो उसने मुझे हमेशा से fascinate किया. And जैसा कि होता है कि जब आप किसी एक बहुत good intention में आप काम कर रहे होते हैं, तो मेरी अली आकाश साहब से मेरी मुलाकात हो गई. Our association remained for a period of 6 months. एक काफ़ी टफ टाइम भी था, हमने इस पर काफ़ी काम भी किया, काफ़ी चीज़ें हमारे दरमियान डिस्कशंस में चलती रहीं एंड अल्टीमेटली वी केम विद अ बुक जिसमें जो शुरू में हमने जो कॉन्सेप्ट था वो ये था कि हम इंग्लिश और सिंधी को हम इकट्ठा रखेंगे. सिंस सिंधी इज़ अ वेरी यूनिक लैंग्वेज, जब फिर उस पर हम काम कर रहे थे तो जो हमारे पब्लिशर थे तो वो वहाँ उनसे हैंडल नहीं हो पा रहा था. एंड देन वी डिसाइडेड कि हम यहाँ पे इसका एक सिंधी सेपरेट वर्जन यहाँ पे आ जाए. एंड नाउ वी हैव गॉट दिस वेरी ब्यूटीफुल बुक मिठो दरिया. टू मी दिस इज़ मोर डियर टू मी दैन द वन कि जिस बुक ने अभी आना है, वो उसमें अगले 2 या 3 हफ्ते लगेंगे. भिक्षा की जो आपने बात की, तो मैं जब यहाँ पे when I came on posting here, that was 2019 in February. For about 2 weeks I could not write anything. मुझे एक राइटर्स ब्लॉक उसको कहें या मुझे वो लैक ऑफ इंस्पिरेशन कहें, तो कुछ चीज़ें नहीं हो रही थी. Then I decided कि मुझे जाना चाहिए. मैं भिक्षा पे गया and that was an invocation. जो मुझे वहाँ से एक इंस्पिरेशन भी मिली, जहाँ से एक इन्वोकेशन जहाँ पे आप कुछ दुआ में आप कुछ चीज़ें, जिस तरह जो लोग शायर हैं वो समझ रहे हैं कि इसका क्या मकसद होता है कि आप वो फोर्सेस, वो म्यूज़ेस
जिन्होंने आपको जो शायरी जो आपके पास लेके आ रहे होते हैं ताकि वो आपके पास आ जाएं। ये मिठो दरिया की आखिरी पोएम है, आगाज़, द बिगिनिंग। उसके बाद देन आई केप्ट ऑन राइटिंग एंड द राइटिंग केप्ट ऑन गोइंग। वास्ट एरिया ऑफ सिंध हैज़ बीन कवर्ड, जिसमें हिस्ट्री, कल्चर, इसमें मुख्तलिफ जगह हैं, इसमें रानी कोट भी है, इसमें नौकोट फोर्ट भी है, इसमें मिट्टी पे भी बात हुई है, इसमें कुछ लोगों की भी बात हुई है। सो दैट वाज द बिगिनिंग ऑफ माय पोएटिक जर्नी। थैंक यू सर, थैंक यू सो मच। ऐं ऑडियंस खे इहो बि ॿुधाईंदी हलंदसि जेको मिठो दरिया जो जेको कवर आहे, कवर पेज आहे, उहो बि सर सादिकुल्ला ख़ान जी पंहिंजी फोटोग्राफी आहे। ऐं हाणे मैम खां पुछणु चाहींदसि। मैम, पहिरीं त तव्हां ॾाढा प्यारा पिया लॻो, मूं चयो तारीफ़ करे वठां मैम जी। ऐं मैम, मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हांजो छा ख़्यालु आहे, सर सादिकुल्ला ख़ान जा ॿिया बुक बि सिंधी में ट्रांसलेट थियणु घुरिजनि? हा, ज़रूरु थियणु घुरिजनि, बिल्कुलु थियणु घुरिजनि। मैम, ही आहे न, ओपन है मैम। सर, ओपन आहियो? हाँ। सभ खां पहिरीं त मां थोराइती आहियां सर इज़हार जी, जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो पहिरीं बि नज़दीक करो। अचण जो। ऐं उन खां बाद में सर सां मुंहिंजी मुलाक़ात थी हिते, बल्कि असां सर खे वठी आया हुआसीं। पंहिंजे इनेग्यूरेशन थी हुई पहिरें बुक जी, जंहिंमें तव्हां बि हुयो मॉडरेटर। जॾहिं उहो बुक मूं पढ़णु शुरू कयो त जेको ख़ासि तौर सिंध जे बारे में उन में शयूं हुयूं, त तॾहिं मूंखे लॻो त इहे ज़रूरु ट्रांसलेट थियणु घुरिजनि ऐं असांजे माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजनि। छो त असां जॾहिं ॾिसंदा आहियूं, ऐं अॻ में बि जेको असां पढ़िया आहियूं, साईं जेम्स सैयद जेके बि आहिनि, त उन्हनि जे हिसाब सां त असांजो जेको ख़ितो आहे उन में पंहिंजी हिकु कशिश आहे, ऐं आलमी अमन जे लाइ बि असां वटि पैगाम आहे। त जॾहिं उहो कोई सम्झंदो आहे, ऐं जॾहिं सर जी मां शाइरी पढ़ी ऐं उन में इहे सभु शयूं हुयूं, त सिंध जा माण्हू केतिरा अमन पसंदि आहिनि, जेका हिन वक़्तु सॼी दुनिया खे वधीक ज़रूरत आहे अमन पसंदी जी, भाईचारे जी। उहो सर खे हिते नज़र आयो, हुननि पंहिंजी पोएम्स में लिखियो बि। त ऐं तॾहिं मां सर खे सजेस्ट कयो त ही छो न सिंधी लैंग्वेज में हुजे, त सभु हिन खे ॿिया बि माण्हू जेके इंग्लिश अगरि नथा पढ़नि त हू सभु पढ़ी सघनि, हर ख़ासि आम माण्हू। थैंक यू मैम। ऐं हाणे आउं पंहिंजे उस्ताद सर अली आकाश खां पुछणु चाहींदसि। सर, मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त बुक्स त काफ़ी आहिनि जेके इंग्लिश में लिखियल आहिनि, तव्हांखे कहिड़ी अपीलिंग थिंग लॻी हिन बुक में जेको तव्हां हिन जा सिंधी कार थिया, हिन खे ट्रांसलेट कयो तव्हां? वॾी महिरबानी पिया। असल में सादिकुल्ला साहब सां मुंहिंजी मुलाक़ात 5 शेल्फ में थी हुई, ऐं उहा हिकिड़ी फॉर्मल हिकिड़ी गॾिजाणी हुई। तंहिंखां पोइ इज़हार साहब जे वसीले साईं सां वरी ॿियो हिकिड़ो दौरु हलियो मुलाक़ातुनि जो। उन में इहो हो त साईं जन जेका शाइरी कई हुई सादिकुल्ला ख़ान साहब, उन जी ट्रांसलेशन जे हवाले खां हो। त ज़ाहिर आहे त ट्रांसलेशन कंहिंजी करणु, ऐं उहो असांजो मिसाल अदब में आहे, सॼो ॾींहुं कमकार इहो ई, त तमामु माण्हू चूज़ी थिए थो उन में त का शइ करणु घुरिजे या न करणु घुरिजे। पर जॾहिं मसवदो मूंखे मिलियो त सचपच मूंखे ॾाढी ख़ुशी थी, इन करे जो उन में असांजे लाइ तमामु घणो कुझु हो। ऐं वधि में वधि उन मां मुतासिर इन करे थियुसि त उन मिलियल मसवदे में जेके अक्सर नज़्म हुआ उहे सिंध में लिखियलु हुआ। हिकु त हैदराबाद में, के मिठी में या अमरकोट में, उते लिखियलु हुआ। त ऐं उन सां गॾोगॾु उहे सिंध जे बारे में हुआ। सिंध जे बारे में मतिलबु उन में दिलचस्पी जो इहो बि पहलू हो त हिकिड़ो माण्हू जेको ॿाहिरां अचे थो, उहो अची असांजी सिंध खे कीअं ॾिसे थो। असां आम तरह पंहिंजी सिंध जे बारे में तहक़ीक़ ते ऐं तारीख़ ते या असांजे तहज़ीब ते केतिरनि ई ॿाहिरियनि राइटर्स जा जॾहिं असां इहे ऑब्ज़र्वेशन्स वग़ैरह इहे पढ़ूं था त असांखे उन में तजसुस थींदो आहे। पर ही अलॻि क़िस्म जी शइ हुई, छाकाणि त ही को तहक़ीक़ या को इन क़िस्म जो न हो
हिकिड़ो नसर जे पासे जी शइ न हुई, पर ही हिकिड़ी नज़्म जे पासे जी ॻाल्हि हुई त हिकिड़ो पोएट आहे, हिकिड़ो शाइर आहे, उहो पंहिंजे हिसाब सां हिन सभिनी शयुनि खे कीअं ॾिसे थो, मोहन जे दड़े खे कीअं ॾिसे थो, रनी कोट खे कीअं ॾिसे थो, मिठी में जॾहिं हू आहे त हू छा महसूसु करे थो, ऐं अमरकोट में आहे त हू कीअं महसूसु करे थो, मोहन जे दड़े में आहे, कॾहिं गोरख ते आहे त उनजी छा फीलिंग्स आहिनि. दैट वॉज ए रियली वंडरफुल लर्निंग फॉर मी एज़ वेल, के मूं उनखे उन में इहो सम्झो त हीउ रुगो ईअं न आहे त केरु माण्हू उते वियो आहे ऐं कंहिं माॻ ते ऐं उते उन पंहिंजूं यादगिरियूं रुगो लिखियूं आहिनि त हिते आउं वियुसि पोइ हीअं थियुसि, पर उन में तमामु हिकिड़ियूं गहरियूं ॻाल्हियूं कयल आहिनि. ऐं अव्हांखे हिन जी अव्हांखे रुगो फ़हिरिस्त मां कुझु अव्हांखे कुझु उनवान पढ़ी थो ॿुधायां, जंहिंमां अव्हांखे अंदाज़ो थींदो त हिन किताब में छा छा आहे. हीअ मिठो दरिया किताब आहे ऐं उनजी मिसाल फ़हिरिस्त आहे त उन में पहिरियों ई नज़्म आहे मिठो दरिया. ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिन किताब जी जेका अर्पना आहे उहा ज़बरदस्त आहे. उन में उहा ॾाढी सिंपल आहे ऐं घणी जामय आहे ऐं उन में शाइर जी मोहबत जो इज़हार आहे सिंध सां ऐं दरिया सां. हुन पंहिंजे अर्पना में मुख़्तसिर अर्पना में ॿिन्हिनि शयुनि खे हिकिड़े अणटुट नमूने ॻंढे छॾियो आहे. मुख़्तसिरी अर्पना हीअ आहे त आउं मिठो दरिया सिंध खे अर्पियां थो. हाणे हिते मिठो दरिया जे हवाले खां ॻाल्हि बि आहे, किताब जे हवाले खां बि आहे त हिकिड़ी जामे क़िस्म जी उन में ॻाल्हि कयल आहे. त ईअं ई असां जॾहिं हिन में अचूं था त उन में ॾिसो अवां त मिठो दरिया, हाफ़िज़ ऐं लतीफ़, महें जो दड़ो ऐं रनीकोट जो क़िलो, थर जो अछो अजूबो, सिंध में आमरी जो माग, उहा धमाल हुई जेको कलंदर शहबाज़ ते लिखियलु आहे नज़्म, ऐं सिंधू दरिया, अमरकोट, अंबनि जो बाग़ मीरपुर ख़ास ऐं नए कोट जो क़िलो, भिटशाह, मिठीअ में मंछुर ऐं खंडरनि मथां खंडर, सखर में सांझी ऐं इतिहास जूं मूरख पायूं. इहो सखर जेके लैंड जेके पुल आहिनि ब्रिजिस उन ते लिखियलु आहे भिट. अहिड़े तरीक़े सां ॾिसो त अव्हांखे शहनशाह जो मकालो, शाह जो रिसालो, किंग्स ट्रीट आइज़ जंहिं पोयम जो नज़्म आहे त शाह जे रिसाले खे शाइर चवे थो त इहो हिकिड़े शहनशाह जो मकालो आहे ऐं उन जे बारे में उन ॻाल्हायो आहे. त इन हिसाब सां हीअ किताब सिंध, लतीफ़ ऐं सिंधू दरिया सां मोहबत जो हिकिड़ो दस्तावेज़ आहे. उन में ईअं हिकिड़ी शाइराणी अख सां ऐं अहसासनि में ॿुॾी ऐं लही हिकिड़ियूं ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि जिन खां आउं तमामु घणो मुतासिर थियुसि. तमामु सादुकुल्ला साहिब जी जेका अंग्रेज़ी शाइरी आहे त उनजो जेको स्टाइल आहे उहो तमामु घणो गुथियल आहे. अंग्रेज़ी ॿोली हूअं बि गुथियल आहे, असांजी ॿोली खुलियल आहे. असांखे हिन ट्रांसलेशन करण में तमामु घणो वक़्तु लॻो. पहिरियां त मूं हुन जी ट्रांसलेशन करे वरिती, तंहिंखां पोइ कई अहिड़ा हंध हुआ जेके मूं सादकुल्ला साहिब खान खे चयो साईं हाणे पाण खे गॾिजी वेहणु खपे ऐं हिन ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणु खपे त जीअं असां पढ़ंदड़नि खे जेकॾहिं का शइ पेश करियूं था ऐं उहा आहे बि सिंध जे नाले में, लतीफ़ जे नाले में, सिंधू दरिया जे बारे में, त उहा उन मयार जी हुअणु खपे ऐं उन में का बि एम्बिग्यूटी न हुजे, उहा क्रिस्टल क्लियर हुजे. जीअं अव्हांजो तख़युल आहे, जीअं अव्हांजो मैसेज आहे, त तीअं ई माण्हुनि ताईं उहो पहुचणु खपे. पोइ असां उन ते कमु कयो आहे. ईअं न आहे त को हीअ किताब को हिकिड़े ॾींहं में पूरो थियो आहे या मूं हुनखे ट्रांसलेशन कयो आहे ऐं पब्लिशर खे ॾिनो आहे, न. पर आउं अव्हांखे पंहिंजो हिन तजुर्बो ॿुधायां त हीअ किताब मूं 33 भेरा एडिट कयो आहे. 33 times I have edited it with my skills and full concentration. So it took a lot time. उन तमामु घणो वक़्तु वरितो, पर असांजी इहा ख़्वाहिश हुई त हीअ किताब ईअं अचे जीअं असां सोचियो हो. सादुकुल्ला साहिबु ॾाढो दिलचस्पु हिन जे असां जेको महिनत कई पिए उन सॼे प्रोसेस ते हिकिड़ो ॾाढी दिलचस्पु हिकिड़ो नज़्म बि लिखियो आहे त हीअ किताब हिकिड़ो अहिड़ो बुत आहे जंहिंखे असीं रोज़ु ठाहियूं था, उहे रोज़ु उहो टुटी पवे थो.
उनजो इहो सबबु इहो हो त असां हीअ किताबु असां इस्लामाबाद मां छपाइण पियो घुरियो ऐं इस्लामाबाद में उते सिंधी उन्हनि खां डील न पिए थी सही नमूने हुननि असां हितां रोज़ानी उनखे महिनत करे ॾींहुं राति सादकुल्ला ख़ान साहिबु पंहिंजो टाइम सीड़ायो पिए मूं पंहिंजो टाइम सीड़ायो पिए ऐं विच ते असांजो ड्राइवर ई साम्हूं वेठो आहे उनखे शाबस आहे इरफान खे उहो असांजे विच में हो उहो असांजी मुलाक़ातुनि में त असां एतिरो उनखे इन्वॉल्व हुआसीं न सॼे प्रोसेस में अव्हां जेकॾहिं बोर न थियो अव्हांखे ॿुधाइण थो घुरां त उते उन्हनि खां न पिए थी असांजो इरादो इहो हो त हिकिड़े पासे खां हिन जी राइट साइड खां जेका आहे त सिंधी अचे ऐं लेफ्ट साइड खां अंग्रेज़ी अचे त जीअं पढ़ंदड़ खे इहा सहूलियत थिए ऐं हू सिंधी ऐं अंग्रेज़ी भेटे सघे पई पर पोइ असां ॾिठो त असांखां इहो थिए न पियो हाणे उहा काफ़ी शइ ही असां वटि हाणे आख़िरी मुकमल जेको सादकुल्ला साहिब जी टेबल ते मसौदो पियो आहे हींअर बि असां हुनखे ॾिठो पिए त उहो फाइनल थी वियो आहे ऐं इट विल गो इन टू प्रिंटिंग वेरी सून पर असां हुनखां अॻु में ही असां किताबु करे वरितो त असां घटि में घटि पंहिंजे माण्हुनि जे लाइ जिन ऑडियंस जे लाइ ही किताबु लिखियलु आहे उन्हनि जे लाइ उन्हनि ताईं हीअ ॻाल्हि पहुचायूं ऐं हीउ ॾाढो भलो किताबु आहे ऐं आई लव इट ऐं इन करे जो उन ते मूं तमामु ऐं मूं शायदि ज़िंदगी में मूं केतिरा ई तर्जुमा कया आहिनि प्रोफेशनली ऐं तमामु घणनि प्रोजेक्ट्स में इन्वॉल्व रहियो आहियां पर ही प्रोफेशनल तर्जुमो न आहे हीउ तर्जुमो मुंहिंजे दिलि जो तर्जुमो आहे ऐं जेके मूं वॾे प्यार सां ऐं मोहबत सां कयो आहे सो इहो आहे थैंक यू वेरी मच सर एग्ज़ैक्टली हिकिड़ो चवंदा आहिनि नसर खे बि तर्जुमो करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे तव्हां नज़्म खे कयो आहे हेड्स ऑफ यू ऐं जेके बि ॾिसंदड़ आहिनि ऐं सिंधवासी आहिनि सिंध में रहनि था उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त तव्हां ही बुक पढ़ो छो जो सर सादिकुल्ला ख़ान जेके आहिनि उहे दबकोट खां तालुक़ु रखनि था उन सिंध जी मोहबत में एॾो ख़ूबसूरत बुक लिखियो आहे त असां सिंधियुनि खे त इहो फ़र्ज़ु थिए थो त असां हिन बुक खे पढ़ूं ऐं हिकिड़ी अनाउंसमेंट आहे असां वटि त जेको लिटरेचर फेस्टिवल आहे उहो लाइव हले पियो विजुअल डायरी ते सर मैं आपसे क्वेश्चन करना चाहूँगी कि आपने एक नज़्म में अपनी तख्लीक के अमल का जिक्र किया है क्या आप हमारी ऑडियंस के सामने वो रिसाइट करना पसंद करेंगे ये मुझे थोड़ा सा ढूंढना पड़ेगा माय पोएम्स इसका टाइटल है माय poems. इसमें ढूंढ लें एक्चुअली ये एक पोएम है जिसमें एक तख्लीक का जो मैंने इसमें ज़िक्र किया है वो ये है कि हाउ आई राइट इन द ब्रीफेस्ट ऑफ द टाइम दैट माय पोएम एक्चुअली स्टार्ट्स विद द फर्स्ट सिप and it ends with the next with the last sip as Franz Kafka is his poem his stories. I am my poems. My poem starts with a kiss and it ends when the kiss ends. My poem, my verse starts with the last breath and it ends with my death. It is actually इसमें जो theme है वो ये है कि at the briefest of the time these poems I have been writing these poems और जितना इसको आप एक ब्रीफ और एक मोमेंट में आप उन पोएम्स को आप लिखते हैं उतना ही उस पोएम्स के अंदर एक रियलिटी का एक एस्पेक्ट होता है तो between the last breath and between and the death उसके दरमियान जो एक टाइम है एक स्पेस है that's I think the time of reality. So इसमें बेसिकली जो एक कॉन्सेप्ट है वो ये है कि what I have written
is a reality. और वैसे मैं अपनी पोइट्री के बारे में मैं ये बात करूँगा कि इसमें मैंने आई हैव एपिटमाइज्ड एवरी वर्ड ऑन एन अंडरलाइंग रियलिटी. और इसके अंदर की जो एक ब्यूटी है, इसके अंदर एक लिंग्विस्टिक ब्यूटी है, एक इंस्पिरेशन है, दैट आई हैव पुट इन अ वर्ड in verses, which is still I would say which is unsurpassable that way. Thank you. थैंक यू सर. मैम ऐं तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां जो प्रीफेस में काफ़ी ज़िक्र आहे, उनमें इहो लिखियलु आहे त तव्हां सर सादिकुल्ला ख़ान साहब खे या एडवाइस ॾिनी हुई त जेका तव्हांजी शाइरी आहे या मिठो दरिया बुक आहे उहो सिंधी में ट्रांसलेट थियणु घुरिजे. त मैम इन सजेशन जे पुठियां छा रीज़न हुआ, तव्हां एक्सप्लेन कजो प्लीज़. हा, पहिरां उहो मां ॿुधाए चुकी आहियां पहिरीं. इहो ई हुयो त सिंध जे बारे में जेको ज़िक्र हुयो, ख़ासि तौरु सिंधियुनि माण्हुनि सां मुहबत ऐं उन्हनि जूं जेको सुठियूं शयूं आहिनि उन्हनि खे पसंदि कयो वियो. न त यूजली असां ॾिसंदा आहियूं, असां चवंदा आहियूं पाण में त न असां सिंधी ई आहियूं, बसि सुठा न आहियूं. पर हीअ राय हिकु अहिड़े माण्हू जी आहे जेको सिंध जो न आहे, ऐं त उहा राय वैल्यू रखंदी आहे त ॿिया असांखे कीअं था ॾिसनि. ऐं जॾहिं उहो पैगाम वेंदो आहे त असां अमन पसंदि आहियूं. ख़ासि तौरु सर जॾहिं ॾिठो ऐं इहो ज़िक्र कयो हिते असां सां फेस्टिवल में, त हिते माण्हू केतिरो मतिलबु टॉलरेंट आहिनि, केतिरो हिक ॿिए खे बर्दाश्त कनि था. ऐं ॿियो ख़ासि तौरु ख़वातीन जेके मायूं आहिनि उन्हनि खे कीअं पाण सां गॾु खणी हलनि था. उहो सर छो त बेसिकली वाना वज़ीरिस्तान जो आहे, त हुते हुननि इहे सभु शयूं न ॾिठियूं. त हिते उन शइ खे एडमायर कयो. ऐं सर जी उन बारे में ख़वातीन जे बारे में हिकु पोयम बि आहे. त उन्हनि शयुनि खे ॾिसंदे मूंखे लॻो त हीउ पैगाम असांजी ॿोली में हुजणु घुरिजे, त जीअं मतिलबु रिकॉग्नाइज़ थींदो. इंग्लिश में त आहे, उहो त सभु पढ़ी था वठनि, उहो इंग्लिश जो हिकिड़ो ख़ासि क्रीम तबिको हूंदो आहे जेको पढ़ंदो आहे. हाणे हिते फेस्टिवल में ई बुक लॉन्च थियो आहे, हिते सभु पढ़ंदा. त उहो ई मुंहिंजो आइडिया हुयो त हीउ मैसेज वॾे पैमाने ते वेंदो. तंहिंजे करे मूंखे हीअ शाइरी पसंदि बि हुई, ऐं ख़ासि तौरु हिन जो जेको पैगाम हुयो असांजे बारे में, सिंधी माण्हुनि जे बारे में, उहो मूंखे पसंदि हुयो. तॾहिं मूं सर खे इहा एडवाइस कई आहे, सलाह ॾिनी आहे, मतिलबु इन्हनि सां इज़हार कयो त न हीअ सिंध में हुजणु घुरिजे, सिंधी ॿोली में. बसि इहो ई हुयो. थैंक यू मैम. सर ऐं तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां इन बुक जा सिंधीकार आहियो, तव्हां पूरो बुक ट्रांसलेट कयो आहे, त सर का अहिड़ी नज़्म जेका तव्हांजे दिलि जे क़रीब हुजे, तव्हांखे ज़्यादा अट्रैक्ट कयो हुजे, उहा प्लीज़ डिसाइड करे ॿुधाइजो ऐं रीज़न बि ॿुधाइजो छो. असुल में हिन मुंहिंजे लाइ इहो तमामु घणो ॾुखियो आहे त आउं हिन किताब मंझां को हिकिड़ो नज़्म जे कंहिं हिकिड़े नज़्म लाइ इहो चवां त उहो मूंखे वणे थो. हीअ किताब तव्हांखे इहो ॿुधायां त हीअ किताब में 119 नज़्म आहिनि, ऐं पर इहे जेके टोटल जेको मूंखे मसवदो मिलियो हो उहो लॻभॻि 350 या 400 नज़्म हुआ न. उन्हनि मां मूं पाण जॾहिं सिलेक्शन कई आहे उनजी, त हीअ हिकु नज़्म हिन में किताब में हुअणु खपनि. त हाणे आउं हीअ कीअं चवां त हीअ कहिड़ो सुठो आहे, कहिड़ो ख़राबु आहे, या कहिड़ो घटि आहे या कहिड़ो वधीक आहे. सो सभई मूंखे हिकु जहिड़ा लॻनि था, ऐं जीअं त मूं उन्हनि खे ॾाढे प्यार सां तर्जुमो बि कयो आहे. ऐं आउं ज़रूरु हिन मां हिकिड़ी ॿ शइ ॿुधाइणु चाहींदुसि असांजे हाज़िरीन खे, त जीअं उन्हनि खे अंदाज़ो थी सघे त हिन किताब में छा आहे. पर हिन खां अॻु में आउं इहा ज़रूरु ॻाल्हि करणु घुरंदुसि त सादिकुल्ला ख़ान साहब जा हिन किताब खां अॻु में 7 किताब अॻु में छपिजी चुका आहिनि, जिन मां 4 आहिनि इंटरनेशनल एडिशन आहिनि. सो उन्हनि किताबनि जा उनवान वठां ॿुधायां थो त दी वॉइसिस किताब जो नालो आहे, जेको अमेज़ॉन ते मौजूदु आहे. ऐं तंहिंखां पोइ आहे केओस ऑफ बीइंग, हस्तीअ जो हंगामो. इहो किताब जेको आहे लाहौर मां छपियो आहे. दी सॉन्ग्स ऑफ अदर टाइम्स, ॿियनि अयामनि जा गीत, इहो लाहौर मां छपियो आहे. ए फॉरगॉटन सॉन्ग, हिकु विसारियल गीत, इहो बेल्जियम मां छपियो आहे. ऐं चेज़िंग शेडोज़, पाछोलनि पोइतां, इहो किताब बि बेल्जियम मां छपियो आहे. ऐं ऑर्चर्ड ऑफ रेनिंग पेटल्स, वसंदड़ पंखड़ियुनि जो बाग़, इहो बि बेल्जियम मां छपियो आहे. ऐं दी लास्ट इंक्स, इहो इस्लामाबाद मां छपियो आहे. त इहे किताब ऑलरेडी छपिया आहिनि, ऐं उन्हनि मां 4 जेके आहिनि उहे इंटरनेशनल एडिशन आहिनि. त हिन किताब में आउं खणी किताब हिन खे खोलियां ऐं उनखे पढ़णु शुरू करियां, त
तव्हां सम्झां थो त उहो ओतिरो उतां ई किताबु सुठो आहे। इन जे करे खे शुरू में ई ॿुधायां थो नज़्म जेको आहे हिकिड़ो जंहिंजो उनवान आहे हाफ़िज़ ऐं लतीफ़। ॿई तसौफ़ जा हिकिड़ा वॾा नालाब आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदे उन्हनि पंहिंजनि इलाइक़नि में उन्हनि जी अहमियत बि आहे ऐं उन्हनि खे सॼी दुनिया में बि तमामु घणो सुञातो वञे थो ऐं लतीफ़ जी असांजे लाइ तमामु वॾी हैसियत आहे। सो आउं पढ़ां थो ऐं चश्मो न आहे पर कोशिशि कंदुसि त भुल मूंखां न थिए। त नज़्म जो उनवान आहे हाफ़िज़ ऐं लतीफ़। दोस्त सां पीए थो लतीफ़ ॿ दोस्त पुराणा ऐं पुराणे मद जो मट लतीफ़ बेमज़े थिए थो ऐं दोस्त सां मद नथो वंडे। ॿ ॼणा कीअं पी सघनि था इन करे जो अवी पियो था या नथा पियो। ॿ ॼणा कीअं पी सघनि था इन करे जो अवी पियो था या नथा पियो, पर अव्हां खे अकेले ई पीअणो आहे। अकेले लतीफ़ पंहिंजो वढियल सिर मद जे मट ॾांहुं खणी वञे थो। सिर खे मद पासे रख। लतीफ़ कटारीअ सां कपियल आहे। हाफ़िज़ तेज़ तरार वांगुरु आहे। लतीफ़ जो सूर वधे थो। हाफ़िज़ आज़माइश शुरू करणु घुरे थो। लतीफ़ सहरा जी मोहबत आहे। हाफ़िज़ गुलस्तान ॻाए थो। ॿिन्ही ॼणनि खे ॻातो ऐं संदन एतिराम कयो वञे थो। ॿई मोहबत जा मारियल आहिनि। ॿई करार माणनि था ऐं ॿई सरवाण आहिनि जिन खां मोहबत शुरू थिए थी। ॿई ॼणा ज़ख़्मनि जो हिसाब खुमारजण जे मापे सां कनि था। ॿई पाण खे झरना बणाइनि था। ॿई दरिया समुंड ऐं मींहं आहिनि। ॿई उञारा ऐं बादल आहिनि। ॿई साज़ ते ॻाइनि ऐं झूमनि था। ॿई नेस्ती आहिनि। ॿई गुरू ऐं चेला आहिनि। ॿई आशिक़ ऐं महबूब आहिनि। ॿई हर हिकु आहिनि। इन करे जो ॿई हिकु नथा थी सघनि। ॿई ॼणा हिकु ऐं हिकु आहिनि। हिकु साज़ तां हली हिकु ॾे वञे थो। उहे पंहिंजी हेकड़ाईअ में हिकु ॿिए लाइ आहिनि। सो इन तरीक़े सां इन में हिकिड़ो ॿियो नज़्म आहे। इहो सिंध जे हिकिड़ो आहे ॿियो नज़्म। हाणे हिन नज़्म जो हिकिड़ो हिसो उहो बि आहे जेको ही पैंडेमिक में ज़मानो गुज़रियो आहे। माण्हू पंहिंजी अकेलाई में पंहिंजे घर में कीअं अकेलो हुजे या फैमिली सां हुजे कीअं उनखे पैंडेमिक खे महसूसु कयो आहे। हिन किताब जो हिकिड़ो हिसो अहिड़नि कैफ़ियतुनि ते बि ॿधल आहे त अहिड़ो ई हिकिड़ो नज़्म आहे जेको एहसासाती तरह मूंखे तमामु घणो वणे थो। त उनवान आहे लॉकडाउन जो सुबुह पोईं घिटीअ में न को शोर हो न हंगामो। न ई मूंखे जाॻाइण लाइ स्कूल जे ॿारनि तरानो ॻायो। मूं में मौजूदु थक हूंदे बि थोरो साहस हो जो मुंहिंजनि ॿिन्ही अखियुनि जे किनारनि खां लुड़क पे हलिया। इहो ज़्यान जो अहसासु हो। टारीअ ते रुॻो हिकु कांव वेठो हो ऐं सुकल पीलनि पननि में ॿिनि ॿिलियुनि जी सारोणी झूटा खाई रही हुई। इज्तिमा जूं जायूं सरहियूं घिटियूं उदास नज़ारो पेश करे रहियूं आहिनि। इदराक भरियो ऐं वॾी हद ताईं अवेसायो माण्हू मंज़र तां गुम थी रहिया आहिनि। एहसास लोकगीत वांगुरु आहे जंहिंमें इश्क जो ख़ैमो खुतल आहे। ऐं हू हली वई आहे ऐं दिलि इश्क जे ख़ाली कयल इलाइक़े लाइ उकीर भरियो
बदुई कसीदो ॻाए रही आहे ऐं उहो इलाइक़ो जेको उहो न खंडर खां मुख़्तलिफ़ आहे न आसे बि जाइ खां अलॻि। वाह वाह, थैंक यू। थैंक यू सर, थैंक यू सो मच। सर मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि आपने सिंध के अलावा दूसरे भी प्रोविंसेस में अपनी सर्विसेज दी होंगी, तो सर आपने ऐसी क्या चीज़ सिंध में देखी, क्या ऐसी अपीलिंग थिंग थी जो आपने पूरा बुक लिख दिया सिंध की ब्यूटी पे? आप प्लीज़ आप इस चीज़ को एक्सप्लेन करें। वो एक हाफिज का एक कॉल है कि माई हर्ट एंड योर हर्ट आर वेरी वेरी ओल्ड फ्रेंड्स। सिंध में यहाँ पे आके मुझे जो एक फील हुआ, एक बड़ी डीप कनेक्शन का जो मुझे यहाँ पे एक एहसास हुआ, वो मुझे किसी और जगह पे नहीं हुआ। यानी जहाँ पे भी मैं गया, इट वाज समथिंग लाइक सो, इट वाज इट वाज सो इंडल्जेंट, इट वाज सो डिफरेंट कि मैं जहाँ पे भी, अगर मैं कहीं पे मिट्टी पे गया और मिट्टी में अगर मैंने रात को वो एक नज़ारा देखा जहाँ पे उनकी वो लाइट्स जल रही हैं, या अगर कहीं मैंने गोरख को मैंने विज़िट किया, तो ये एक डीप इंगेजमेंट रही है। इसी तरीके से अगर मैंने लाल शहबाज कलंदर के मैं वहाँ पे गया, तो वहाँ पे जो एक धमाल का एक सीन या जो भी वहाँ पे एक एक्सपीरियंस है, इट्स मोर ऑफ एन एक्सपीरियंस। तो इतना इन्वॉल्व हो कि मैं कहीं किसी और जगह पे मैंने नहीं लिखा जितना मैंने यहाँ पे लिखा है। और ये भी मैं अपनी जो मेरे इस बुक की प्रीफेस है उसमें मैंने ये इन्हनि लिखा है ॻाल्हियुनि कि ते त just a ताड़ियूं वॼणी glimpse, खपनि, सिंधी माण्हू ताड़ियूं त वॼायो भला। दिस इज़ जस्ट अ ग्लिम्स ऑफ इट। मैं आपको एक जस्ट स्मॉल, जो मेरा यहाँ पे एक्सपीरियंस रहा, तो मैंने उमरकोट मैंने विज़िट किया था, तो उमरकोट में आई स्टेड देयर फॉर अ नाइट। एक और दिन मैं वहाँ पे रहा था, तो उस पर मैंने एक पूरी पोएम लिखी। और जो यहाँ पे कल्चरल जो एक सिग्निफिकेंस की कुछ चीज़ें हैं, वहाँ पे समबॉडी केम और उन्होंने मुझे वहाँ पे एक स्वीट्स का एक पैकेट दिया, वो कृष्ण के स्वीट्स, वो मेरी पोएम में कहीं पे मेंशन्ड है। इसी तरीके से एक दफ़ा मेरे मेस में एक वो लेके आ गए वाटरमेलन, तो दैट वाज वाइट वाटरमेलन, इट वाज फुल ऑफ सीड्स एंड इट वाज वेरी डिफरेंट टू मी। तो वाइट वंडर ऑफ थर वाज एक्चुअली दैट पोएम, उससे मैं इंस्पायर होकर फिर मैंने उसके ऊपर लिखा। तो यहाँ पे जो एक हिस्ट्री की एक डेप्थ रही है और जो मेरा एक क्वेस्ट रहा है, शायद आई वाज रादर डिस्कवरिंग माई सेल्फ। अमरी मैंने पढ़ा था, उस वक़्त मैं हिस्ट्री पढ़ रहा था सिंध की, तो मैंने हमारे इरफान से कहा, ही वर्क्स विद मी, मैंने कहा कि अमरी हमने जाना है, इसको मैं देखना चाहता हूँ कि ये वो कौन सी जगह है जो कि मोहनजोदारो को भी प्रीडेट कर रहा है। वी वेंट देयर एंड दैट वाज जस्ट अ माउंट, हम एक माउंट पे खड़े हो गए, अच्छा ये अमरी है। वो वहाँ पे फिर एक इमेजिनेशन थी कि एक वक्त था कि यहाँ पे प्री मोहनजोदारो का यहाँ पे एक दौर रहा। इस तरह से एक डिस्कवरी रही। और मैं आपको ये बताऊं कि सिंध इज़ द ओनली प्लेस कि जहाँ पे आपके सामने 5000 साल की हिस्ट्री ओपन है, जिसको आप विज़िट कर सकते हैं, जिसको आप देख सकते हैं। और इस हिस्ट्री की एक कंटिन्यूटी है। मैं इस आइडिया को, डिस्पाइट डूइंग क्वाइट अ रिसर्च ऑन दिस, मैं ये नहीं कहता कि जी यहाँ पे कुछ लोग थे फिर वो कुछ और लोग आ गए और वो चले गए। मेरे ख्याल में यही लोग हैं और ये यहाँ के ही लोग हैं और ये इसी मिट्टी के लोग हैं और इसी मिट्टी में ये इनको फ्लरिश कर रहा है। यही एक धरती है और ये जो इसके साथ मेरा एक वाबस्तगी है, ये रहेगी जब तक, एज लॉन्ग एज आई एम देयर। ये बुक जो मिठो दरिया है, ये मैंने सिंध को डेडिकेट की है। थैंक यू। इसकी इंग्लिश वर्जन और इंग्लिश और सिंधी दोनों वर्जन आ जाएंगी। एक इसमें मेरा मकसद ये भी था जब हम इस पे काम कर रहे थे कि मैं ये चाह रहा था कि वो चीज़ें जो मुझे पता नहीं थी, रानीकोट फोर्ट, आई डिड नॉट नो अबाउट दैट, बट दैट वाज अ वंडर टू मी। तो कुछ जो बाहर के लोग हैं, ये किताब अमेज़ॉन पे भी आ जाएगी, ये किंडल पे भी आ जाएगी। तो एक ये भी मैं अपनी एक तरह से आई कंसिडर दैट दिस एज माई रेस्पॉन्सिबिलिटी रादर कि एटलीस्ट मैं कहीं जाके किसी को बताऊं कि यहाँ पे कैसे लोग रहते हैं,
whose hearts are filled with love. At least I've been treated like a guest, और जो hospitality मुझे यहाँ पे मिली है, irrespective of this कि कोई मुझे जानता है या मुझे नहीं जानता, तो that is unforgettable for me. थैंक यू सो मच सर। सर, आपने अपनी बुक में कहीं लिखा है कि आप अपने आप को एवेंगार्ड शायर कहते हैं, इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? डबकोट टू भिट शाह, ये थीम है इसका। 2014 में मैंने एक बुक लिखी थी, अ फॉरगॉटन सॉन्ग। तो उसके प्रीफेस में उस वक्त जो मैंने लिखा है वो बुक यहाँ पे इस वक्त मेरे पास है। तो रेमान कार इज़ अ हिस्टोरियन। उसने फिर स्पेन में उस वक्त की जो स्पेन में एक मूवमेंट थी, दैट इज़ कॉल्ड जनरेशन ऑफ 1898, वहाँ की जो स्पेनिश वॉर थी, उसके बाद उन्होंने लिखा कि यहाँ पे लिटरेचर में अंदर चूँकि बहुत ज़्यादा कन्फॉर्मिटी आ गई हुई है और इग्नोरेंस बहुत ज़्यादा है, तो यहाँ पे एक नए मूवमेंट की ज़रूरत है। सो आई थॉट कि लिटरेचर एज अ होल, चाहे वो हम एक यहाँ के लिटरेचर की बात करें या हम अपने कंट्री की लिटरेचर की बात करें या इवन इसमें वर्ल्ड लिटरेचर भी काउंट होता है, तो यहाँ पे एक नई रूह की ज़रूरत है जो कि हमें इसमें लेके आनी है। एक लिटरेचर जो कि कंटिन्यूसली इनवर्ड लुकिंग एक लिटरेचर है और एक कल्चर है, तो उसको आउटवर्ड लुकिंग होना चाहिए, बिकॉज यू हैव सो मैनी थिंग्स टू एंड यू हैव सो मैनी जनर्स टू ऑफर टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड। न सिर्फ ये कि बाकी लोग आप बाकी लोगों को बताएं कि और बाकी लोग भी आपसे बेनिफिट करें। हैड आई नॉट बीन इन सिंध, आई वुड नॉट हैव रिटन इन सिंधी लैंग्वेज, और मैं सिंधी लैंग्वेज को एक्सप्लोर ना कर पाता अगर मैं सिंध ना आता। तो अगर यही एक स्पिरिट है और इसी स्पिरिट के तहत अगर आप अपने लिटरेचर को, कि जो एक बहुत रिच लिटरेचर है, उसको अगर आप ट्रांसलेट करें, ट्रांसलेशंस आजकल काफ़ी हो रही हैं, तो उसको अगर आप ट्रांसलेट करेंगे, उसको आप किसी को बताएंगे, तो पीपल विल बेनिफिट फ्रॉम यू, और ऑफ कोर्स कि आपके पास भी कोई नई चीज़ें आ जाएंगी। थैंक यू। थैंक यू सर। सर, अली आकाश खां मुंहिंजो हिकिड़ो सुवाल है। सर, हिकु नज़्म लिखियलु आहे सोचींदड़ माण्हू, जेका आउं थोरी पढ़ंदसि बि सही, ऐं उनजे बारे में तव्हां खां सुवाल कंदसि। उहे सोचींदड़ माण्हुनि जा ॿार आहिनि, तिन सभिनी में संदसि ज़ात बि शामिल आहे। उहे सोचींदड़ माण्हुनि जा ॿार आहिनि, जिन जी का बि ओसर न थींदी आहे। अहिड़ियूं ज़िमेवारियूं ख़तमु न थींदड़ आहिनि, पर उहे सोचींदड़ मर्दनि तोड़े औरतुनि ते लागू आहिनि। सोचींदड़ माण्हू सभिनी तरीक़नि सां सभिनी जा दर्द पालिनि था, जॾहिं त सभु चूंड वसीले या रुगो ज़बरदस्ती सां उंधाए में टिपो ॾींदा आहिनि। सोचींदड़ माण्हू अक़ल खां ख़ाली न हूंदो आहे, सोचींदड़ औरत बि। इन करे जो सोचींदड़ माण्हू हिकु माण्हू न, पर सभु सोचींदड़ माण्हू सदाईं पंहिंजे वेड़ अकेले विढ़ंदा आहिनि, तंहिंसां जंहिंखे उहे ज़ालिम सम्झंदा आहिनि। सोचींदड़ माण्हू जा ॿार ॻरा आहिनि, संदसि सोच खां बि वधीक ॻरा, जेके खेसि हथे पेरें खणणा पवंदा आहिनि। सर, इन जे हेठि लिखियलु आहे त सोचींदड़ माण्हू फ्रेंच आर्टिस्ट ऑगस्ट रोडन जो ठहियलु मुजस्मो आहे, जेको पत्थर जे थले ते बीहारियल आहे। मुजस्मे में हिकु सूरमाई किरदारु जबल ते वेठल ॾेखारियो वियो आहे, जंहिंजो हथु खाॾी ते आहे ऐं गहरी सोच में आहे। सर, इनजी थोड़ी वज़ाहत कजो प्लीज़। असल में इन में असांजी ख़ुशनसीबी इहा आहे त जीअं मुजस्मे जी ॻाल्हि इहा कई वई आहे हिते, त इन जेको बि इन में नैरेटिव आहे, इहो हिकिड़ो नैरेटिव आहे, उहो असां वटि ऑलरेडी मौजूदु आहे। लतीफ़ साईं असांखे जे लाइ इहा ॻाल्हि लिखी वियो आहे अॻे ई, सोचींदड़ माण्हू जे लाइ। सोचींदड़ माण्हू जो मतिलबु आहे त वाइज़ मैन, इंटेलिजेंट न। वाइज़ माण्हू जेको आहे त उहो उनजो हिकिड़ो तारीख़ी ऐं हिकिड़ो सकाफ़ती पस मंज़र आहे। माण्हू जॾहिं बिरादरियुनि में रहंदा हुआ, ॻोठनि में रहंदा हुआ ऐं हिकु कुझु क़बीला थी गॾु रहंदा हुआ, त उन्हनि में हिकिड़ो जेको माण्हू जंहिंजी उहे सलाह वठंदा हुआ, उहो वाइज़ मैन हूंदो। ऐं सदियुनि जे सिलसिले में असां इहो ॾिसूं था त क़ौमूं हुजनि, समाज हुजनि, उन में जेको वाइज़ माण्हू आहे, जेको पूरे क़बीले जे नफ़्सियात खे सम्झे ऐं वक़्त जे हिसाब सां
ॻाल्हियूं करे ऐं सभिनी जा खे जो ॿार पंहिंजे दिलि ते खणी ऐं हिक हिसाब सां उहो सूरमो न हुजे। कबीले में हिकिड़ा सूरमा थींदा आहिनि जेके उन्हनि जो डिफेंड कंदा आहिनि, पर उन्हनि जी रहनुमाई करे अहिड़े क़िस्म जो इहो सिलसिलो जेको आहे त तारीख़ में सदाईं वाइज़ मैन जो कंसेप्ट रहियो आहे। ही वाइज़ मैन जो कंसेप्ट आहे, इंटेलिजेंट जो न आहे। इंटेलिजेंट इल्मी तरह थी सघे थो, कंहिं हिकिड़े शोबे में थी सघे थो, पर वाइज़ मैन जो तसवर हिकिड़ो सकाफ़ती पस मंज़र आहे। त ईअं असांखे लतीफ़ इन जो कंसेप्ट ॾिनो आहे त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। त इहो इहा जेको लतीफ़ जी जेका इहा सिट आहे, इन में जेको लफ़्ज़ ॾाहियूं आहे ऐं उनजो मतिलबु आहे वाइज़। त जेको वाइज़ आहे, जेको सोचे थो, जंहिंखे ख़बर आहे ॾुख उन जे लाइ आहे। जेको जेके इहा मुख़्तलिफ़ हालतुनि जी शिदत जी ख़बर आहे, जेको ॼाणे थो त हिन जो मतिलबु छा आहे। मिसाल तौरु जेकॾहिं हिन असीं सिंध में केतिरा बि 4-5 करोड़ माण्हू रहूं था ऐं हिन मां असांजी जेका अक्सरती जेका आबादी आहे उहा पंहिंजनि पंहिंजनि कमनि में हले फिरे थी, पर इन ई आबादी में के तमामु थोरा अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके हिन सॼी माण्हुनि जे मसइलनि जी ख़बर हूंदी, उन्हनि जे हल जे बारे में उहे ॼाणंदा हूंदा त हिन जेके असांजो माण्हू सिंधी माण्हू असांजो सिंध वतन कहिड़नि मुसीबतनि में आहे, उनजो हल छा आहे। त हिक हिसाब सां उहे जेके बि 5-6 करोड़ माण्हू आहिनि उहे भले उन खां वाक़िफ़ न हुजनि उन हालतुनि खां, पर उहो जेको माण्हू आहे, हिकिड़ो ख़ासि तबिको आहे, उहो उन जे दिलि में इहा ॻाल्हि हूंदी त हीअ मसइला हीअं आहिनि, उन वटि विज़न हूंदो त हीअ सूर हीअं ख़तमु थींदा, असांजी सिंध हीअं हुअणु खपे। जीअं मुंहिंजो उस्ताद साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु हिकिड़ो मज़मून लिखियो त सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी। त उहा जेका ख़्वाबनि वारो वतन हूंदो आहे, देश हूंदो आहे, उनजी जेका तरक़ी हूंदी आहे ऐं उहो जेको सुख आहे उहो वाइज़ मैन जे ज़हन में हूंदो आहे। उहो कलम जे ज़रिए, तकरीरी जे ज़रिए आम थींदो आहे, पकड़िबो आहे, विशाल थींदो आहे ऐं माण्हुनि में उहा पेनिट्रेट कंदो आहे। ऐं पोइ वक़्तु हलंदे हिकिड़ो अहिड़ो लम्हो ज़रूरु ईंदो आहे जॾहिं उहो विज़न सच साबित थींदो आहे। थैंक यू वेरी मच। एक्ज़ैक्टली सर। ऐं जॾहिं मूं बुक पढ़ी हुई त इहा पोएम मूंखे मतिलबु ज़्यादा अपील कयो, ॾाढो अट्रैक्ट कयो, तॾहिं मूं इहा रिसाइट कई, तव्हां खां जो मक़सदु पुछियो। ऐं मैम खे रिक्वेस्ट कंदसि त मैम प्लीज़ तव्हां हिकिड़ी नज़्म जेका आहे उहा रिसाइट कयो। हिन मां असां पहिरीं सिलेक्ट कई हुई जेका ख़वातीन जे बारे में आहे। ज़ंजीरनि में जकड़ियल रूह, इहा का उमिरि न आहे, नई गुरबत आहे, इहा सभ खां कड़ी महरूमी आहे, इहा मुंहिंजी मोहबत आहे, मुंहिंजो गीत, मुंहिंजी पोतरता, मुंहिंजो मान, मुंहिंजो सन्मान, मुंहिंजो रत, मुंहिंजो मास। ज़ंजीरनि में जकड़ियल रूह जी सरपरस्ती आहे। औरत खे पीउ मिलियो आहे, भाउ मिलियो आहे, मुड़ुसु मिलियो आहे, ढगनि ढोरनि वांगुरु मिल्कियत बणाए रखी वई आहे ऐं हिन खे मटायो, सटायो ऐं विकियो वियो आहे। जे हूअ कॾहिं विढ़ण जे जवाब में विढ़ी आहे त मथसि इंतिहाई जबर कयो वियो आहे ऐं मारी कुटी वई आहे। फ़ैसिलो सदाईं किताब खोलण वसीले कयो वेंदो आहे ऐं मर्ज़ीअ सां कयो वेंदो आहे ऐं इहो पिदरशाहीअ जो बदकार पहलवान कंदो आहे जेको दोखेबाज़ हूंदो आहे। उहा सभिनी ज़माननि जी शिकार रही आहे। कहल शायदि रुॻो हिकिड़ो लफ़्ज़ ई आहे, उहा आहे जंहिं आदम खे जन्नत मां ॿाहिरि आंदो। तंहिं करे सभु बुरायूं हुन मंझां पैदा थियूं, चुर्च ऐं हिरफ़तबाज़ी, शहपरनि सां मर्द ॿावे जो ज़हर, तहजीब कावड़ मथांस आहे, इंतिकामी हालत हू सभ खां सघारो आहे। वटसि वॾो धन आहे, औरत जो जिस्म, तंहिंजो रूह ऐं तंहिंजी मर्ज़ी हुन जी चूंड जूं शयूं आहिनि। उन सां को बि फ़र्क़ु नथो पवे त हूअ कीअं तुंहिंजे पितकड़े ज़मीर सां टकराइजे थी। खेसि बाख़्तियार करी या न करी, हुनजो इस्तेहसाल करी या न करी, पर हुन वटि चवण लाइ कुझु आहे जेको खेसि ज़रूरु ज़ाहिर करणु घुरिजे त जीअं हूअ पाण लाइ बराबरी खटे सघे। परख ऐं परखियल थी, धक हण ऐं धकियल थी। कानून अॻियां सभु बराबरि आहिनि, सभिनी खे हक़ मिलियल आहिनि। बाहि जो ताव बि सभु सहंदा। अॻियां हिकु ॾुखियो पेचरो आहे, औरत तूं फ़ख़्रु आहीं, पर तूं हथु टंगण ताईं महदूद कई वई आहीं।
इंसानी मयार खां घटि वजूद असां सिन्फ़ खां मथां ई तफ़रीक़नि जी ॻाल्हि न पई कई, छो त इहो वीछो आहे जेको जंग खे दावत ॾींदो आहे। औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले खां हैदराबाद 7 मार्च 2020 ते पढ़ियल। थैंक यू सो मच मैम। ऐं इन्ही सां गॾु असांजे सेशन जो जेको टाइम आहे उहो पुॼाणी ते पहुतो आहे ऐं आउं सभिनी खे इहा रिक्वेस्ट करणु चाहींदसि त जेको बुक मिठो दरिया आहे उहो सभु सिंधी पढ़नि, छो जो इहो जेको बुक आहे इहो लिखियलु हिकु अहिड़े माण्हू जो आहे जेको दबकोट सां तालुक़ु रखे थो, त असां सिंधी माण्हुनि ते मतिलबु इहो फ़र्ज़ु थी वञे थो त असां सभिनी खे अचे पढ़णु घुरिजे। थैंक यू। मैडम पिराए सैयद ऐं संदसि महिमाननि जी महिरबानी।